हज़रत सूर्य बादशाह खे जॾहिं बग़ावत जे जुर्म में जेल जे अंदरि क़ैद कयो वियो, जेल जे अंदरि हुन वटि हिकु ब्रिटिश ऑफिसर जनरल आयो ऐं उन्हनि जी जेका पाण में गुफ़्तगू थी पेशे ख़िदमत आहे। ब्रिटिश जनरल ऐं सूर्य बादशाह पागारो जे विच में थियल ॻाल्हि ॿोल जो चूंड टुकरो। जनरल चयो त तव्हांखे सॼी ख़ैरपुर रियासत ॾियूं था, आज़ादीअ जी ॻाल्हि तव्हां हथु खणो। पीर पागारो जाने हज़रत सूर्य बादशाह उनखे चयो, सौदेबाज़ी बिल्कुलु बि न थींदी, मुंहिंजे जिस्म में हुसैनी खून आहे। जनरल चयो, सर जो ख़िताबु वठि, हिकु बंदूक असांजे तरफ़ां तव्हां लाइ तोहफ़ो, सांगड़ बि तव्हांजी, ख़ैरपुर रियासत बि तव्हांखे ॾियूं था, रुगो हुरनि खे जंग बंदीअ जो न्यापो मोकिल। हज़रत पीर पागारा सैयद सूर्य बादशाह चयो, हथियार असां वटि घणा आहिनि, लक़ब पीर पागारो काफ़ी आहे, मां रुगो सांगड़ ऐं ख़ैरपुर न पर सॼी सिंध आज़ादु कराईंदुसि। उन जनरल पीर सैयद सूर्य बादशाह खे चयो त बग़ावत जी सज़ा फांसी आहे। पीर पागारे याने हज़रत सैयद सूर्य बादशाह इहो चयो त शहादत असांजे सिरनि जो ताज आहे, अॻिते वधी पाइणु असांजी रिवायत आहे।